इलेक्शन कमीशन पीटीआई जी इंट्रा पार्टी इलेक्शन कलदम करार दी छॾी। पीटीआई के इंट्रा पार्टी इलेक्शन 20 ॾींहनि अंदरि ॿीहर कराइण जो हुकुम। इलेक्शन कमीशन महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। पीटीआई शफ़ाफ़ इलेक्शन कराइण में नाकाम। इंट्रा पार्टी चूंड न कराइण ते पीटीआई आम चूंडनि में हिसो वठण जे अहल न हूंदी। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो। सैफर केस में पीटीआई चेयरमैन ऐशा महमूद कुरैशी के 28 नवंबर ते अदालत में पेश करण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ ऑफिशियल सीक्रेट एक्ट जी अदालत में केस जी नई सिर ॿुधणी। जज अब्दुल हसनान सुल्कनेन वकील अली बुखारी के मुखातिब थींदे चयो आहे त बुखारी साहिब अव्हां लाइ त वॾी कामयाबी थी आहे। वकील अली बुखारी चयो त हूअ त पहिरें ॾींहं खां ई उहो चई रहिया हुआ। इस्लामाबाद हाई कोर्ट सैफर केस जो हेल ताईं जो ट्रायल कालदम करार ॾिनो वियो। हमास ऐं इसराइल विच में जगबदी अॼु न थींदी। बरतानवी मीडिया दावा करे छॾी। इसराइल जी क़ौमी सलामती बाबति सलाहकार जो चवणु आहे त क़ैदियुनि जी आज़ादी जुमे खां पहिरियां न थींदी। धुरनि में जुमे ॾींहनि क़ैदियुनि जी आज़ादी जो मुआइदो तइ थियो आहे। इसराइली इख़्तियारनि जो चवणु आहे त अॼु क़ैदियुनि जी आज़ादी लाइ तयारु हुयासीं। हमास क़ैदियुनि जूं लिस्टूं फ़राहम नाहिनि कयूं। हमास वारनि अञा ताईं मुआइदे ते सयूं बि नाहिनि कयूं। जगबदी में कुझु मसइला आहिनि, उन्हनि खे अॼु हल कयो वेंदो। उत्तर गज़ा में इसराइली फ़ौज जी बमबारी, ख़ान यूनिस, रफ़ा ऐं गज़ा सिटी ते हमला। जबालिया कैम्प ते बमबारी सबबि हिक ई कुटुंब जा 52 माण्हू शहीद थी विया। गडियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जो इजलास गज़ा में डिघी जंगबंदीअ जो मुतालबो। गडियल क़ौमुनि जे अमलदारनि सलामती काउंसिल के गज़ा में इंसानी बहरान खां आगाह कयो। यूएन वुमेन एग्जीक्यूटिव डायरेक्टर सीमा जो चवणु आहे त गज़ा में औरतूं मौत जूं दुआऊं घुरी रहियूं आहिनि। फ़लस्तीनी एलची रियाज़ मंसूर चयो आहे त आरज़ी जंगबंदियुनि सां सवे फ़लस्तीनियुनि जूं हयातियूं बची वेंदियूं। फ़लस्तीनी अवाम ते इसराइल जे हमलनि जो मुस्तक़िल ख़ात्मो कयो वञे। यूएई जे नुमाइंदे लीना निस्बत जो चवणु आहे त 6 ॾींहनि वारी जंगबंदीअ में वाध थी सघे थी। पाकिस्तान ग़ज़ा में जगबदी जो शिदत सां इंतज़ार करे रहियो आहे। परॾी खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त जगबदी थिए त ग़ज़ा में इंसानी इमदाद जी रसाई मुमकिन बणाई सघिजे। हू सम्झनि था त मन रुॻो ॻाल्हि ॿोल सां ई मुमकिन आहे। ग़ज़ा में 6000 खां वधीक ॿार शहीद थी विया आहिनि, जेके ग़ज़ा जी आबादी जो 40% आहिनि। गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन में नाकामीअ ते सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डायरेक्टरनि ऐं डिप्टी डायरेक्टरनि जा सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट में ॿुधणीअ दौरान जस्टिस नदीम अख्तर रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हर हुकुमनि ऐं वार्निंग्स बावजूदि एसपीसीए जा ऑफिसर अदालती हुकुमनि ते अमल नथा कनि। शहर में गैर कानूनी अदावतुनि में सभ खां वॾो हथु सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो आहे। हुकुमनि ते अमल थियण ताईं अमलदार जा सुञाणप कार्ड ब्लॉक रहंदा। अदालत ओभर ऐं सेंट्रल ज़िलनि जे डायरेक्टरनि ऐं डिप्टी डायरेक्टरनि जा सुञाणप कार्ड नंबर नोट करे छॾिया। स्कूल मालिकनि जी ऑपरेशन रोकण वारी दरख़्वास्त रद्द। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार जी हाकारी शुरूआत। 100 इंडेक्स में 300 खां वधीक पॉइंट्स जी बात। इंडेक्स पहिरियों भेरो 58,500 पॉइंट जी सतह ताईं पहुची वियो। कराची में बल्दियात पाबंदी मड़ियल तंजीम लश्करी जंगवी जो दहशतगर्द गिरफ्तार। सीटीडी तर्जमान मूजिब साइट वारे इलाइक़े में कार्रवाई करे दहशतगर्द मोहम्मद अमीन उर्फ मना खे गिरफ्तार कयो वियो। संदसि कब्ज़े मां हथियार हथ कया विया। जवाबदार पाकिस्तान बाज़ार में मौलाना रहीमुल्लाह खे क़त्ल कयो हो। कराची जे इलाइक़े मच्छर कॉलोनी में 2 नौजवाननि खे बेदर्दीअ सां क़त्ल करण वारे केस में गिरफ़्तार 2 जवाबदारनि जूं ज़मानतूं रद्द। सिंध हाई कोर्ट जवाबदारनि ज़ुबैर ऐं सईद जूं ज़मानतूं वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। नौजवाननि खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। क़त्ल कंदड़नि जूं वीडियोज़ बि मौजूदु आहिनि। जवाबदारनि खे ज़मानत कीअं ॾिजे? जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो जा रिमार्क्स। कुझु अर्सो अॻु मच्छर कॉलोनी में टेलीकॉम कंपनी जे मुलाज़िमनि इसाक़ अहमद ऐं अहमद जावेद खे तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल कयो वियो हो। कराची जे इलाइक़े में औरंगी टाउन में वापारी जे घर धाड़ो हणंदड़
तरबियत हेठ DSP उमेर पाजारी मुअतल। IG सिंध खाते वारे कार्रवाई शुरू कंदे DSP के मुअतल करे छॾियो। सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर हारिस नवाज़ जो चवणु आहे त अंडर ट्रेनिंग DSP खे अहिड़े क़िस्म जो टास्क न ॾियणु घुरिजे। SSP जी ग़लती आहे, DSP खे सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। सिंध यूनिवर्सिटी के बिजनेस एडमिनिस्ट्रेशन शोबे के शागिर्द जो लाशत वोट कोयड़ा वासी नौजवान दुरुस्त कोहली जो हैदराबाद पापके में भावकादल लाश मिलो। ननगर पार्कर वासी नौजवान पढ़ाई के सिलसिले में कासमाबाद फेज 1 में रहंदो हो। गंबट में गेम्स कॉलेज के शागिर्द कश्मोर वासी ज़ीशान दायू जो मसवाड़ी घर में लाशत पुलिस मौजब शागिर्द साजे तकलीफ में मुब्तला हो। सदस कमरे में दवा भी मिलियो आहिनि। ख़दशो आहे त बीमारी सबब फोत हुआ है। उमरकोट के पोस्ट ऑफिस पाड़े में नौजवान राजेश मेंबाड़ फाउकाई आपघात करे छॾियो। वारसन मौजब नौजवान घरू परेशानी सबब अक्सर परेशान रहंदो हो। हाल जे इलाइक़े सांधाड़ वासी अगवा थियल नौजवान हनीफ डाहिरी बाज़ियाब। पुलिस मूजिब एक गुझे इतला ते कार्रवाई करे नौजवान के बाज़ियाब करायो वियो। हनीफ डाहिरी जे वारसन खां कुछ ॾींहं अॻु 2.5 करोड़ रुपया भुंग घुरियो वियो हो। भुंग वसूल करण लाइ आयल हिक जवाबदार खे सोगो करे संदसि निशानदीअ ते कोटड़ी मां वधीक 7 जवाबदार गिरफ़्तार कया विया।